मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब सोरहों सबक छहों। मक़नातीसी मैदान में करंट गुज़ार कॉइल ते ज़ोर जे मयार जो असर। टॉर्क ऑन अ करंट कैरिंग कॉइल इन अ मैग्नेटिक फील्ड। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल मलिकार, आउं आहियां सनवाला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे मक़नातीसी मैदान में करंट गुज़ार कॉइल ते ज़ोर जे मयार जो असर, यानी टॉर्क ऑन अ करंट कैरिंग कॉइल इन अ मैग्नेटिक फील्ड। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द टर्निंग इफेक्ट ऑन अ करंट कैरिंग कॉइल इन अ मैग्नेटिक फील्ड, यानी मक़नातीसी मैदान में करंट खणंदड़ कॉइल ते पैदा थींदड़ ज़ोर वारे असर खे सम्झणु। ॿी पॉइंट में चवे थो डिफाइन एंड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ टॉर्क इन अ मैग्नेटिक फील्ड, यानी मक़नातीसी मैदान में ज़ोर वारे असर जे तस्वुर खे सम्झणु ऐं उन जी वज़ाहत करणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चए थो by studying this topic we understand how a current carrying coil behaves in a magnetic field and how magnetic forces produce rotation. This concept explains the production of torque and forms the basic principle of electric motors. It helps us understand many electrical devices used in daily life such as fans, mixers and washing machines. इन मौज़ूअ खे पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त मक़नातीसी मैदान में करंट वारो कॉइल कहिड़ो रद्द अमल ॾिए थो ऐं मक़नातीसी क़ुवतूं कीअं फिरण वारो अमल पैदा कनि थियूं। हीउ तस्वुर ज़ोर जे असर जे पैदा थियण जी वज़ाहत करे थो ऐं बरक़ी मोटरनि जो बुनियादी उसूल बणिजे थो, जेके रोज़ानी ज़िंदगीअ जे केतिरनि ई औज़ारनि जहिड़ोक पखनि, मिक्सर मशीन ऐं वॉशिंग मशीननि में इस्तेमालु थियनि था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे टॉर्क ऑन अ करंट कैरिंग कॉइल इन अ मैग्नेटिक फील्ड। हिन खां पहिरियों वारे लेक्चर में असां डिस्कस कईसीं त हिकिड़े कंडक्टर ते मैग्नेटिक फील्ड में फोर्स केतिरो थो लॻे या कीअं थो लॻे, ऐं उनखे कैलकुलेट करण जे लाइ असां फॉर्मूलो बि ड्राइव कयो होसीं, ऐं जेको हुयो फोर्स इज इक्वल टू BIL साइन थीटा। जेकॾहिं हींअर असीं हिन टॉपिक जी तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त सभ खां पहिरीं असां छा खणंदासीं? असां हिकिड़ो कॉइल खणंदासीं ऐं कॉइल जेको असां खणंदासीं उहो खणंदासीं असां रेक्टेंगुलर शेप में, यानी हिकिड़ी तार आहे, उन तार खे असां हिन मुस्ततील शेप वांगुरु जेको आहे त ठाहियो आहे, इनखे हिन मुस्ततील लूप वांगुरु ठाहियो आहे। उनखां पोइ असां छा था कयूं? हिन तार मां असांजो जेको आहे त करंट गुज़रे थो। उनखां पोइ छा था कयूं? असां हिन कॉइल खे असां रखूं था हिकिड़ी मैग्नेटिक फील्ड में। हेॾां ही नॉर्थ पोल आहे, ही साउथ पोल आहे, ऐं हिन ॿिन्ही जे विच में हीअ डॉटेड लाइन जेका आहे इहा असांजी मैग्नेटिक फील्ड आहे। उनखां पोइ असां छा था कयूं प्यारा ॿारो? असां सम्झण ख़ातिर हिन जे कुंडनि ते असां कुझु नाला लिखूं था। तव्हां कहिड़ा बि नाला लिखी सघो था, XYZ ABC या कुझु बि तव्हां नालो ॾेई सघो था। असांखे हिते करिणो छा आहे? असांखे हिते हिन मैग्नेटिक फील्ड में हिन रेक्टेंगुलर कॉइल ते जेको टॉर्क पैदा थो थिए उहो कीअं थो पैदा थिए, इनखे हिते असांखे डिस्कस करिणो आहे। हाणे टॉर्क छा आहे? टॉर्क आहे टर्निंग इफेक्ट। असांजे बुक में जेको मौज़ू लिखियलु आहे, जेका हेडिंग लिखियलु आहे हिन टॉपिक जी, उहा लिखियलु आहे टर्निंग इफेक्ट। ठीकु आहे, ॾिसो त टर्निंग इफेक्ट असां चवंदा आहियूं टॉर्क खे, माना ज़ोर जे करे कंहिं शइ में टर्निंग इफेक्ट पैदा थिए असां उनखे चवंदा आहियूं टॉर्क। ठीकु आहे, मां टर्निंग इफेक्ट जी जॻह ते हिते हेडिंग में जेको आहे त टॉर्क ई लिखियो आहे। ठीकु आहे, मथां तव्हां कंफ्यूज़ थी वञो त सर असांजे बुक जी हेडिंग में टर्निंग इफेक्ट लिखियलु आहे, तव्हां हिते टॉर्क लिखियो आहे। सो उनखां बाद में हाणे असां चऊं था त जेकॾहिं असां हिन कॉइल खे हिते हिन मैग्नेटिक फील्ड में रखियो आहे प्यारा ॿारो, त पोइ छा थींदो? त जेकॾहिं असां हिन ॿिनि पॉइंट्स खे ॾिसूं, पहिरियां कहिड़ियूं? हिकिड़ी असांजी WX वारी पॉइंट उहो हीअ, ऐं ॿी असांजी या असांजो जेको पासो आहे उहो Y ऐं Z वारो पासो। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही पासनि खे ॾिसूं त हिन ॿिन्ही पासनि ते छा हिन मैग्नेटिक फील्ड जो फोर्स लॻंदो? छो त ही ॿई पासा जेके आहिनि उहे हिन मैग्नेटिक फील्ड जे पैरेलल आहिनि, ऐं असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त कॉइल जॾहिं कंहिं मैग्नेटिक फील्ड जे पैरेलल हूंदो त उन ते फोर्स न लॻंदो आहे। तॾहिं फोर्स लॻंदो जॾहिं असांजो कॉइल कंहिं मैग्नेटिक फील्ड में परपेंडिकुलर हुजे। हाणे जेकॾहिं तव्हां हिन जी डायरेक्शन ॾिसंदव त हिन जी जेका डायरेक्शन आहे उहा हिन मैग्नेटिक फील्ड जे जेको आहे त पैरेलल आहे। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं तव्हां हिन साइड खे ॾिसंदव त हीअ साइड बि हिन मैग्नेटिक फील्ड जे जेको आहे त पैरेलल आहे। इन जो मतिलबु छा थियो? त असांजी जेका WX ऐं ZY वारा ही ॿ पासा आहिनि, इन्हनि ते
मैग्नेटिक फोर्स जेको आहे त उहो न लॻंदो मैग्नेटिक फील्ड में। ठीकु आहे, त असां हिनखे कीअं लिखी सघंदासीं, असां हिनखे हिन तरीक़े सां लिखंदासीं साइड्स WX एंड YZ आर पैरेलल टू द फील्ड, therefore sides will experience no force। यानी ही जेके ॿ साइड्स आहिनि, इहे मथीं साइड ऐं हेठीं साइड, इहे हिन फील्ड जे यानी मैग्नेटिक फील्ड जे पैरेलल आहिनि, तंहिं करे हिन ॿिन्ही पासनि ते फोर्स एक्सपीरियंस न थींदो, फोर्स इन्हनि ते न लॻंदो। उन खां बाद में ही ॿई पासा त असांजा ख़तम थी विया। ठीकु आहे, यानी हिननि खे असांखे वधीक डिस्कस करणो ई न आहे। हाणे असां हिन ॿिनि पासनि खे डिस्कस कंदासीं। कहिड़ा पासा? एक्स ऐं वाई वारो पासो, ॿियो डब्ल्यू ऐं ज़ेड वारो पासो। सभ खां पहिरीं असां जेकर हिन करंट जी डायरेक्शन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त करंट जी डायरेक्शन असांजी हिन पासे खां शुरू थी थिए, यानी एक्स ऐं वाई वारे पासे खां। ठीकु आहे, हिन जी डायरेक्शन ॾिसो त हीअं थो वञे, करंट हीअं हितां वरी हितां हीअं वापसि थो अचे। ठीकु आहे, जेकॾहिं असां हिन पासे खे ॾिसूं त हीउ जेको पासो आहे यानी एक्स वाई वारो पासो, इहो हिन मैग्नेटिक फील्ड जे परपेंडिकुलर आहे। ठीकु आहे, असांखे इहा ख़बर आहे त जॾहिं असांजो कॉइल कंहिं फील्ड जे मैग्नेटिक फील्ड जे परपेंडिकुलर हूंदो, इन ते फोर्स असर अंदाज़ थींदो, यानी असांजो जेको ही पासो आहे इन ते फोर्स एक्सपीरियंस थींदो। हाणे जेकॾहिं हिते असांजो फोर्स एक्सपीरियंस थिए थो त सभ खां पहिरीं असांखे इहा शइ मालूम करणी आहे त इन पासे ते, इन साइड ते जेको फोर्स लॻे थो उनजी डायरेक्शन कहिड़ी आहे। हाणे डायरेक्शन खे मालूम करण जे लाइ असां राइट हैंड रूल जो इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे, ऐं इनखे असां हिन तरीक़े सां हिते लिखियोसीं एज़ लिखण जे हिसाब सां त साइड्स एक्स वाई ज़ेड एंड डब्ल्यू ज़ेड आर परपेंडिकुलर टू द फील्ड, therefore these sides will experience maximum force। सो हिते असां हाणे फोर्स जी डायरेक्शन खे मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हिते जेको आहे त फोर्स जी डायरेक्शन असां कीअं मालूम कयूं। इन जे लाइ असां जेको आहे त राइट हैंड रूल खणंदासीं। ठीकु आहे, हाणे राइट हैंड रूल जॾहिं असां खणंदासीं प्यारा ॿारो, त सभ खां पहिरीं तव्हां ॾिसंदव त असांजो जेको थंब हूंदो आहे उहो कहिड़ी शइ खे ज़ाहिर कंदो आहे? उहो ज़ाहिर कंदो आहे करंट जी डायरेक्शन खे। ऐं उन खां पोइ हीअ जेके असांजूं आङुरियूं आहिनि, इहे ज़ाहिर कंदियूं आहिनि वरी उन मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन खे। ठीकु आहे, ॿ शयूं इहे थी वियूं। ऐं उन खां पोइ हाणे जंहिं तरफ़ तव्हांजी तिरी आहे, हथ जो सिधो हिसो, उहो ज़ाहिर कंदो तव्हांजे फोर्स खे। त उन कंडक्टर ते फोर्स जी जेका डायरेक्शन आहे उहा तव्हांजी तिरी बि ज़ाहिर कंदी। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां ही सॼो हथु खयो आहे प्यारा ॿारो, त सॼे हथ में जेकॾहिं असां ही डायग्राम हिते फिट करण जी कोशिशि कयूं त अंगूठो छा थो शो करे? करंट जी डायरेक्शन खे। ठीकु आहे, ऐं ही जेके असांजूं आङुरियूं आहिनि, इहे कंहिंखे शो कंदियूं? इहे ज़ाहिर कंदियूं जेको आहे त मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन खे। पर हिते जेकॾहिं असां सॼे हथ खे ॾिसूं त सॼे हथ जूं जेके आङुरियूं आहिनि, इहे ज़ाहिर करनि थियूं कंहिंखे? इहे ज़ाहिर करनि थियूं असांजूं मैग्नेटिक फील्ड खे। पर हिते जेका हथ जी आङुर आहे उहा जेको आहे त साउथ खां नॉर्थ जे तरफ़ आहे, पर असांजी जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा नॉर्थ खां साउथ जी तरफ़ आहे। ठीकु आहे, हाणे असांखे छा करणो पवंदो? हाणे असांखे जेको आहे त हिन हथ खे जेको आहे त उबतो करणो पवंदो, यानी सॼो हथु असांजो हीअं, हाणे तिरीअ वारो हिसो असांजी तरफ़ आहे, पोइ असांखे छा कंदासीं? इन तिरीअ वारे पासे खे परे तरफ़ कंदासीं, जीअं असांजे आङुरियुनि जी जेका डायरेक्शन आहे उहा हिन मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन सां जेको आहे त सिधी रहे। ठीकु आहे, हाणे अंगूठो जेको आहे त उहो करंट जी डायरेक्शन में रखियोसीं, ऐं हीअ जेके असांजूं आङुरियूं आहिनि, इहे कारी वयूं, इहे असांजूं हिन मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन खे शो थियूं करनि। हाणे ॿुधायो त हिन हथ जी जेका तिरी आहे सॼे हथ जी, उनजी डायरेक्शन कहिड़ी आहे? उनजी जेका डायरेक्शन आहे उहा इनवर्ड आहे। ठीकु आहे, यानी परे पासे आहे। ठीकु आहे, त इन मतिलबु छा थियो? त हिन तरफ़ खां जेको फोर्स लॻे थो हिन कंडक्टर ते, उहो कहिड़ो थो लॻे? उहो लॻे थो जेको आहे त इनवर्ड। ठीकु आहे, यानी परे तरफ़। त उनखे असां कीअं ज़ाहिर कंदा आहियूं? उनखे असां ज़ाहिर कंदा आहियूं ईअं एक्स वारे निशान सां या मल्टीप्लिकेशन वारे निशान सां। इहा त असांखे ख़बर पइजी वई त हिन कॉइल ते जेको फोर्स लॻे थो या हिन साइड ते जेको फोर्स लॻे थो उहो कहिड़ी तरफ़ थो लॻे? उहो लॻे थो असांजो जेको आहे त इनवर्ड। ठीकु आहे, या इनटू द प्लेन। उन खां पोइ हाणे असां ईंदासीं वरी ॿिए तरफ़ जे तरफ़, हाणे ॿिए कॉइल जे तरफ़ ईंदासीं या ॿी साइड जे तरफ़ ईंदासीं जेका आहे असांजी डब्ल्यू ज़ेड। ठीकु आहे, डब्ल्यू ज़ेड ते असां ॾिसंदासीं त डब्ल्यू ज़ेड में कहिड़े जेको आहे त तरफ़ फोर्स लॻे थो। हाणे जेकॾहिं हिते असां ॾिसूं त हिते असांजो जेको फोर्स आहे उहो कहिड़े तरफ़ लॻंदो? असां जेकॾहिं डायरेक्शन थंब जी खणूं, उहा असांजी जेको आहे त हिन करंट जी डायरेक्शन में खणी वञे, हीअ जेके फिंगर्स आहिनि उहे असांजूं कारे वेंदियूं, असांजो जेको आहे त हिन मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन में असांजो जेको जेका तिरी आहे उहा असांजी तरफ़ अची वेंदी। यानी हथु जेकॾहिं असां हिनखे हथ खे जेकॾहिं फेरायूं, अंगूठो असांजो छा थींदो? उहो हेठि तरफ़ अची वेंदो, ऐं हिन आङुरियुनि जी जेका डायरेक्शन आहे उहा साॻी मैग्नेटिक फील्ड में रहंदी, ऐं उन खां पोइ हीअ जेका तिरी आहे हथ जी उहा असांजी तरफ़ ई ईंदी। इन जो मतिलबु छा थियो?
त हिन तरफ़ यानी WZ वारे तरफ़ या इन पासे खां जेको असांजो फोर्स लॻे थो हिन कॉइल ते उहो कहिड़े तरफ़ लॻे थो, उहो लॻे थो असांजो जेको आहे त आउट ऑफ द प्लेन। ठीकु आहे, यानी असांजे तरफ़। ऐं मां तव्हांखे ही ॿ पॉइंट्स ऑलरेडी सम्झाए चुको आहियां त जॾहिं तव्हांखे कंहिं फील्ड में डॉट जेको आहे त नज़र अचे, इन जो मतिलबु आहे त का शइ तव्हांजे तरफ़ अचे थी। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं कंहिं जॻह ते तव्हांखे शो थिए त हीअ क्रॉस जी निशानी आहे त उते असांजे फोर्स जी जेका डायरेक्शन हूंदी उहा कहिड़े तरफ़ हूंदी, इनवर्ड हूंदी, अंदरे तरफ़ हूंदी, परे तरफ़ हूंदी। ठीकु आहे, हाणे इन जो मतिलबु छा थियो त हिन तरफ़ खां जेको फोर्स लॻे थो उहो अंदरि तरफ़ लॻे थो, ऐं हिन पासे खां जेको फोर्स लॻे थो उहो जेको आहे त असांजो ॿाहिरि तरफ़ लॻे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो, असांखे इहा ख़बर पइजी वई त हिन कॉइल ते जेको आहे त ॿ फोर्सिस लॻनि था। हिकिड़ो अंदरे तरफ़ जेको हिन कॉइल खे अंदरि तरफ़ पुश थो करे, ऐं ॿियो फोर्स जेको हिनखे ॿाहिरि तरफ़ पुश थो करे। ठीकु आहे, यानी हिन कॉइल में जेके फोर्स लॻनि था उहे ॿ था लॻनि। अगरि जेकॾहिं असां हिन ॿिन्ही फोर्सिस खे पाण में जेको आहे त कंबाइन कयूं या हिन जो नेट असां फोर्स कढूं त नेट फोर्स असांजो छा थींदो, ज़ीरो थींदो। तव्हां चवंदव सर उहो कीअं? हाणे ॾिसो प्यारा ॿारो त मैग्नेटिक फील्ड जेका आहे उहा असां चेंज न कई आहे। हाणे मैग्नेटिक फील्ड असांजी सेम आहे, उहा कांस्टेंट आहे, त हिन ते जेको फोर्स हिन तरफ़ खां लॻंदो या हिन कॉइल ते हिन तरफ़ खां जेको फोर्स लॻंदो उन ॿिन्ही फोर्सिस जो जेको मैग्नीट्यूड हूंदो उहो असांजो सेम हूंदो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिकु बॉल रखूं था, ठीकु आहे, ऐं उनखे असां जेको आहे त हेॾां बि 5 न्यूटन जो फोर्स था लॻायूं ऐं ॿिए पासे खां बि 5 न्यूटन जो फोर्स था लॻायूं, हाणे ॿुधायो त उहो बॉल काॾे वेंदो? उहो साॻी जॻह ते रहंदो। त मतिलबु छा थियो त उन ते फोर्स त लॻनि था, पर उनजो जेको नेट फोर्स आहे उहो ज़ीरो थी वेंदो। त अहिड़े नमूने सां हिन कॉइल ते जेको नेट फोर्स आहे उहो छा थींदो असांजो, उहो असांजो ज़ीरो थी वेंदो। तॾहिं असां हिते लिखियोसीं नेट फोर्स एक्टिंग ऑन अ कॉइल इज़ ज़ीरो। पर जेकॾहिं असां हिन कॉइल खे ॾिसूं प्यारा ॿारो त कॉइल असांजो इन मैग्नेटिक फील्ड में इन फोर्सिस जी वजह जे करे जेको आहे त रोटेट कंदो। इन फोर्सिस जो हिन कॉइल ते इफेक्ट ईंदो। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा थियो त इन में असांजो टॉर्क पैदा थींदो, माना फोर्स जे इफेक्ट जे करे असांजे हिन कॉइल में रोटेशन पैदा थींदी। त असां चई सघूं था त नेट टॉर्क इज़ नॉट ज़ीरो। ठीकु आहे, फोर्स लॻण जे करे जेको आहे त असांजो कॉइल त मूव करे थो, कॉइल रोटेट कंदो हिन मैग्नेटिक फील्ड जे अंदरि, पर जेकॾहिं असां नेट फोर्स ॾिसंदासीं, नेट फोर्स असांजो छा थींदो, ज़ीरो थींदो, पर नेट टॉर्क असांजो ज़ीरो न थींदो। हाणे इनखे असां कुझु हिन तरीक़े सां सम्झण जी कोशिशि कयूं था। मिसाल जे तौर ते असां ओ हीअ साइड कईसीं, मथीं जेका साइड आहे हीअ जेको आहे त असां माना फेस जेको आहे इहो असां साम्हूं जेको आहे रखूं था। ठीकु आहे, हिन कॉइल जो हाणे कॉइल जो असां उहे साम्हूं वारो फेस जेको आहे उहो असां ज़ाहिर कयो आहे। हाणे इन ते जेकॾहिं असां हिन तरफ़ ॾिसूं त हिन तरफ़ जेको फोर्स आहे उहो कहिड़ी तरफ़ थो लॻे, अंदरे तरफ़। ठीकु आहे, त इन जो मतिलबु छा थींदो त हीउ जेको असांजो कॉइल आहे उहो उन ते फोर्स असांजो हीअं लॻंदो, ऐं उन खां पोइ हिन तरफ़ जेको फोर्स लॻे थो उहो कहिड़े तरफ़ थो लॻे, ॿाहिरि तरफ़। त हिन जो मतिलबु त फोर्स जी जेका डायरेक्शन आहे उहा हिन तरफ़ हूंदी। ठीकु आहे, यानी हिते नेट फोर्स असांजा छा थींदा, ज़ीरो, पर नेट टॉर्क असांजो ज़ीरो नथो थिए। हाणे इनखे असां जेको आहे त हिकिड़े ॿिए डायग्राम जे थ्रू जेको आहे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं था। मिसाल जे तौर ते हाणे असांजो जेको आहे त फोर्स लॻण जे करे असांजो जेको कॉइल आहे उहो कुझु जेको आहे त रोटेट थियो। ठीकु आहे, हाणे हिते हिकु ही फोर्स लॻेसि ऐं हिते हेॾां वारो फोर्स लॻेसि। ठीकु आहे, उनखां पोइ हाणे छा थो थिए प्यारा ॿारो, ॾिसो त हिन फोर्स जो जेको आहे त डायरेक्शन जेका आहे उहा कहिड़े तरफ़ हूंदी, या हिन जो जेको आहे त असां हिकिड़ो प्रोजेक्शन ठाहियूं। हिकिड़ो फोर्स असांजो हीअ आहे, ठीकु आहे, ऐं उनखां पोइ ॿियो फोर्स असांजो जेको आहे त हीअ आहे। ठीकु आहे, हाणे हीउ जेको फोर्स आहे, ठीकु आहे, इहो छा आहे, इहो असां चवंदासीं त इहो परपेंडिकुलर डिस्टेंस आहे बिटवीन टू फोर्सिस। हीउ जेको डिस्टेंस थियो माना हिन फोर्स खां वठी ऐं हिन फोर्स ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे इहो कहिड़ो आहे, इहो परपेंडिकुलर डिस्टेंस आहे। कंहिंजे विच में, कपल ऑफ द फोर्सिस जे विच में, यानी ॿिनि फोर्सिस जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो असांजो कहिड़ो आहे, उहे परपेंडिकुलर डिस्टेंस। तॾहिं असां हिते लिखियोसीं जेको आहे त हीअ असांजो जेको आहे परपेंडिकुलर डिस्टेंस आहे। ठीकु आहे, पर जेकॾहिं असां ॾिसूं त हिते असांजी जेको आहे त हिन परपेंडिकुलर डिस्टेंस ऐं हिन जेको आहे त कॉइल जे विच में एंगल ठहे थी। ठीकु आहे, हाणे हितां खां वठी हीउ जेको डिस्टेंस आहे इहा असांजी जेको आहे त विड्थ आहे कंहिंजी, कॉइल जी। हाणे उनखां पोइ प्यारा ॿारो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हिते असांजो जेको आहे त हिकिड़ो राइट एंगल ट्रायंगल ठहे थो। ठीकु आहे, हाणे इन परपेंडिकुलर फोर्स जे करे जेको आहे त छा थो थिए, असांजो टार्क पैदा थो थिए। ऐं टार्क जो जेको फार्मूलो आहे उहो आहे मोमेंट आर्म
इंटू फोर्स। ठीकु आहे। हाणे मोमेंट आर्म हिते असां जेको आमतौर ते असां हिते ही जेको डिस्टेंस खणूं था प्यारा ॿारो, उहो कहिड़ो था खणूं, ही असां ही विर्थ वारो डिस्टेंस खणूं था उहे। ठीकु आहे। हाणे इहो जेको विर्थ वारो डिस्टेंस आहे इहो कहिड़ो आहे, असांजो परपेंडिकुलर डिस्टेंस आहे बिटवीन जेको आहे त फोर्सिस। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे जेको असांजो टॉर्क पैदा थींदो, नेट टॉर्क एक्टिंग ऑन अ कॉइल, उहो कहिड़ो हूंदो, हुनजे लाइ जेको आहे त असां हिते जेको कंपोनेंट खणंदासीं यानी वेक्टर, रेज़ोल्यूशन ऑफ वेक्टर जेकॾहिं हिते असां कयूं त हिते कहिड़ो असांजो जेको आहे त कंपोनेंट वेंदो, उहो वेंदो असांजो बी कॉस थीटा। ठीकु आहे। जेकॾहिं हितां वारो असां कंपोनेंट खणूं आहे त इहो असांजो थिए हा बी साइन थीटा। ठीकु आहे। हाणे असां अचूं था जेको आहे त टॉर्क जे तरफ़, त चवे थो नेट टॉर्क एक्टिंग ऑन द कॉइल इज़, हाणे यानी हिन कॉइल ते जेको नेट टॉर्क आहे उहो केतिरो एक्ट कंदो। ठीकु आहे। उनखे असां कैलकुलेट कीअं करे सघूं, उनजे लाइ छा कयोसीं, असां हिन फॉर्मूले जी मदद वठंदासीं। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि जेको टॉर्क आहे उहो कहिड़ो आहे, उहो आहे असां वटि डिस्टेंस कहिड़ो खयोंसीं हिते असां परपेंडिकुलर डिस्टेंस ही, ऐं उन खां पोइ फोर्स आहे। उन खां पोइ प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं हिनखे असां ॾिसूं त ही परपेंडिकुलर डिस्टेंस कहिड़ो आहे, फोर्सिस वारो। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिते असां परपेंडिकुलर डिस्टेंस खे खणूं त परपेंडिकुलर डिस्टेंस असांजो कहिड़ो कंपोनेंट आहे, उहो आहे बी कॉस थीटा। त हिते असां छा लिखियोसीं, बी कॉस थीटा। ठीकु आहे। उन खां पोइ हिते जेकॾहिं असां फोर्स जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त इहो फोर्स असांजो कहिड़ो आहे, इहो फोर्स उहो आहे जेको ही मैग्नेटिक फील्ड जो फोर्स हिन कॉइल ते थो लॻे। ऐं इहो फोर्स असां ऑलरेडी पोएं लेक्चर में डिस्कस करे आया आहियूं त कॉइल ते जेको असांजो फोर्स लॻे थो उनजो फॉर्मूलो छा आहे, उनजो फॉर्मूलो आहे फोर्स इज इक्वल टू बी आई एल, यानी मैग्नेटिक फील्ड, करंट ऐं लेंथ ऑफ द कंडक्टर। जेकॾहिं तव्हांखे हिन फॉर्मूले जी ख़बर न आहे त हीउ फॉर्मूलो कीअं ड्राइव थियो आहे, त इन खां पहिरियां तव्हां जेको आहे त पोयों लेक्चर ॾिसो ऐं उन खां बाद में हिन लेक्चर ते अचो। ठीकु आहे। उन खां पोइ प्यारा ॿारो हाणे असां हिन ॿिन्ही खे पाण में जेको आहे त कंबाइन कंदासीं, हिनखे जेको आहे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। पोइ छा थींदो, हीउ थींदो असांजो जेको आहे त बी आई बी एल कॉस थीटा। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ जेकॾहिं असां लेंथ ऐं विड्थ ऑफ द कंडक्टर जी ॻाल्हि कयूं, लेंथ ऐं विड्थ कंहिंजे बराबरि हूंदी आहे, उहा हूंदी आहे एरिया जे। त असां बी एल जी जॻह ते एरिया लिखी सघूं था, बिल्कुलु असां लिखी सघूं था। त इहे असांजो ठही वेंदो बी आई ए कॉस थीटा। हाणे उन खां बाद में जेकॾहिं असां हिते हिन कॉइल जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त ही जेको कॉइल आहे उहो असां सिंगल वायर जो खयो आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां इन जा इहे टर्न्स वधायूं, यानी हिकिड़ो ई लूप असां ठाहियो आहे, इन जा जेकॾहिं असां लूप्स घणा ठाहियूं त असां वटि जेको फोर्स आहे उहो वधंदो। फोर्स वधण जे करे असां वटि टॉर्क वधीक पैदा थींदो। इन टॉर्क वधीक पैदा करण जे करे असां छा कंदासीं, नंबर ऑफ द टर्न्स हिन कॉइल जा वधाईंदासीं। ठीकु आहे। त इन जे करे हिते लिखियोसीं फॉर एन नंबर ऑफ टर्न्स। ठीकु आहे। जॾहिं हिते असां नंबर ऑफ टर्न्स हिन में इंक्लूड कंदासीं त पोइ असां वटि जेको फॉर्मूलो ठही पवंदो उहो छा ठहंदो, टॉर्क इज इक्वल टू बी आई ए एन कॉस थीटा। ठीकु आहे। त फाइनल फॉर्मूलो असां वटि ही ठही पियो कंहिंजो, टॉर्क जो। त असांखे इहा ख़बर पइजी वई त हाणे जेकॾहिं असां कंहिं मैग्नेटिक फील्ड में कोई करंट कैरिंग कॉइल रखूं था त उन ते टॉर्क कीअं थो पैदा थिए। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां हिन एंगल जी ॻाल्हि कयूं त एंगल इहा कंहिंजे विच में आहे, एंगल जेका आहे उनजे लाइ चवे थो थीटा इज़ द एंगल बिटवीन द प्लेन ऑफ द कॉइल एंड द मैग्नेटिक फील्ड। यानी ही कॉइल जो जेको प्लेन आहे उन ऐं मैग्नेटिक फील्ड जे विच वारी जेका एंगल आहे उहा आहे असांजी कॉस थीटा। तो प्यारा ॿारो हिन जो जेको असांजो रियल लाइफ में यूज़ आहे उहो किथे थो थिए, उहो असांजो थिए थो जेको आहे त डीसी मोटर में। ठीकु आहे। डीसी मोटर में बि असांजो जेको आहे त इहो ई यूज़ थींदो आहे। इन में असांजो जेको आहे त कॉइल हूंदो आहे ऐं मैग्नेटिक फील्ड हूंदी आहे। जॾहिं असां हुनखे करंट ॾींदा आहियूं त उहो कॉइल छा कंदो, उहो रोटेट कंदो ऐं मोटर असांजो हलंदो आहे। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।